नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त में पीर जो गोठ में खबर ॾींदा पीर जो गोठ जे बिरादरी जतोई थाने जे हद गोठ गोलसन मंगणेजो में मंगणेजा बिरादरी जे मुला कलीमुल्ला मंगणेजो जी जमीन ते लगल पानी जो मोटर चोरी थियण जे मसले ते मंगणेजा ऐं नारेजा बिरादरी विच में जेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में फायरिंग सबब मंगणेजा बिरादरी जा 2 ॼणा मौलवी अली अहमद मंगणेजो ऐं मुला कलीमुल्ला मंगणेजो मारिजी विया, जॾहिं त नारेजा बिरादरी जा 3 ॼणा गुलाम अली पुट मोहम्मद हसन नारेजो, दिलबर पुट वजीर नारेजो ऐं मुमताज पुट इनाम नारेजो मौके ते ही कत्ल थी विया, जॾहिं त धुरन विच में जेड़े जे नतीजे में समूरो इलाइको मैदान जंग बणजी वियो ऐं ॿिन्ही धुरन में शदीद वेड़ सबब पुलिस बेवस बणजी वई, जंहिं करे धुरन में केतिरा ई कलाक फायरिंग जारी रही, जॾहिं त वाक़िए जे इतलाह ते SSP खैरपुर मलिक ज़फर इकबाल खैरपुर जे मुख़्तलिफ़ थाणे जी पुलिस साण करे पहुची वियो, जंहिं बाद फायरिंग बंद थियण बाद मारिजी वियलनि जा लाश खणाए पीर जो गोठ अस्पताल आणण बाद पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कया, जॾहिं त लाश घर पहुचण ते मक़तूलन जे वारसन में कोहराम पइजी वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।